केमिस्ट्री क्लास 10 बाब चौथों सबक 19 हिस्सो ॿियो तफ़सीली सवाल डिटेल्ड क्वेश्चन्स आवां केमिस्ट्री उस्ताद नजूला चन्ना आवां खे सिंध ऑनलाइन स्कूल में भली कार असांजे अॼोके लेक्चर जो मौज़ू आहे तफ़सीली सवाल डिटेल्ड क्वेश्चन्स। अॼोके लेक्चर में सेक्शन सी डिटेल्ड क्वेश्चन जो हिस्सो ॿियो असां शुरू कंदासीं सवाल नंबर 3 खां। सवाल नंबर 3 आहे डिस्क्राइब विटामिन्स एंड टाइप्स ऑफ विटामिन्स। विटामिन्स छा आहिनि उन्हनि जा क़िस्म पिणु ॿुधायो। In 1912, Hopkins noticed that in addition to carbohydrates, proteins, and fats, there are other substances needed for normal growth, cell function, and development. 1912 में हॉपकिन साइंसदान इहो दरियाफ़्त कयो त कार्बोहाइड्रेट्स, प्रोटीन्स ऐं चर्बीअ सां गॾु कुझु ॿियूं शयूं बि आहिनि जेकी जिस्मानी ऐं जीव गर्डे जी वाध वीज लाइ ज़रूरी हुयूं। Although these substances were needed in small quantity, जीतोणीक इन्हनि शयुनि जी ज़रूरत असांजे जिस्म खे थोरे मिक़दार में हुई, yet these substances were called accessory growth factors. इन जे बावजूदि इन्हनि शयुनि खे accessory growth factors जो नालो ॾिनो वियो। ऐं असांखे इहा अॻिते हली करे ख़बर पई त विटामिन्स जा मुख्य तौर ते ॿ ग्रुप आहिनि। हिकिड़ो आहे वाटर सॉल्युबल विटामिन्स जिन में विटामिन बी कॉम्प्लेक्स ऐं विटामिन सी अची वञनि थियूं, ऐं ॿियूं आहिनि वरी फैट सॉल्युबल विटामिन्स जिन में विटामिन ए, विटामिन डी, विटामिन ई ऐं विटामिन के शामिल आहिनि। सवाल नंबर 4 आहे डिस्क्राइब इन डिटेल न्यूक्लिक एसिड्स आरएनए एंड डीएनए। आरएनए ऐं डीएनए यानी न्यूक्लिक एसिड्स जी वज़ाहत कयो। द नेम न्यूक्लिक एसिड implies that they generally occur in nuclei of the cells. न्यूक्लिक एसिड जे नाले मां ख़बर पवे थी त इहे तेज़ाब जीव गर्डनि जे मर्कज़नि में ई थींदा आहिनि, न्यूक्लियस जे अंदरि थींदा आहिनि, तंहिंजे करे इन्हनि खे चइजे थो न्यूक्लिक एसिड। बट सम न्यूक्लिक एसिड आर आल्सो प्रेजेंट इन साइटोप्लाज्म। पर कुझु वरी तेज़ाब या न्यूक्लिक एसिड्स अहिड़ा बि आहिनि जेकी तव्हांजे न न्यूक्लियस खां ॿाहिरि साइटोप्लाज्म में बि मौजूदु हूंदा आहिनि। लाइक प्रोटीन्स, न्यूक्लिक एसिड्स आर बायोपॉलीमर्स। प्रोटीन्स वांगुरु न्यूक्लिक एसिड्स पिणु असांजा बायोपॉलीमर्स आहिनि। Nucleic acid contain elements like carbon, hydrogen, oxygen, nitrogen, and rarely phosphorus, etc. Nucleic acid जे अंदरि कार्बन, हाइड्रोजन, ऑक्सीजन, नाइट्रोजन ऐं कॾहिं कॾहिं फास्फोरस जो कुझु मिक़दार पिणु शामिल हूंदो आहे। Nucleic acids are simply defined as the macromolecules which are formed by the polymerization of nucleotides are called as nucleic acids. Nucleic acids जी सादी बस इहा करे सघिजे थी त न्यूक्लिक एसिड्स उहे मैक्रोमॉलिक्यूल हूंदा आहिनि जेके न्यूक्लियोटाइड्स जी पॉलीमराइज़ेशन सबबु ठहंदा आहिनि। यानी हिकिड़ो असांजो हुजे न्यूक्लियोटाइड, वरी ॿियो न्यूक्लियोटाइड, वरी टियों न्यूक्लियोटाइड, ईअं उन्हनि जा वॾा पॉलीमर ठहंदा, गुच्छा ठहंदा आहिनि त न्यूक्लिक एसिड ठहंदो आहे। इहो न्यूक्लियोटाइड हिकिड़ो मोनोमर आहे। हाणे इहे जॾहिं न्यूक्लियोटाइड पाण में बांड ठाहींदा, हिकिड़ो न्यूक्लियोटाइड ॿिए न्यूक्लियोटाइड सां मिलियो बांड जे ज़रिए, ऐं वरी टे सां मिलियो, ऐं वरी चौथे सां मिलियो, ईअं जॾहिं इहे न्यूक्लियोटाइड पाण में तमामु घणे तादाद में मिलंदा वेंदा त उन्हनि जो हिकिड़ो पॉलीमर ठहंदो। उन पॉलीमर में असांखे हीउ जेको ॿाहिरां तव्हांखे नज़र अचे थो फास्फेट ग्रुप आहे ऐं शुगर ग्रुप आहे, हेॾां आहे तव्हांजो नाइट्रोजिनस बेस। हीउ तव्हांजो फास्फेट आहे, हीउ शुगर ग्रुप आहे, हीउ फास्फेट आहे, हीउ शुगर ग्रुप आहे। हाणे इन 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 धागे में, इन स्ट्रक्चर में शुगर ऐं जेको फास्फेट ग्रुप आहे उहो बैकबोन थो ठाहे चेन जो। इहा जेका चेन ठही आहे बैकबोन तव्हांजो फास्फेट ग्रुप ऐं शुगर ग्रुप आहे। ही जेकॾहिं हिकिड़े क़िस्म जो स्ट्रैंड ठहियो जंहिंखे हिकिड़ो धाॻो असां चऊं था उहो ठही पियो त इन न्यूक्लियोटाइड जे अहिड़े क़िस्म जो जेको पॉलीमर आहे उनखे असां सॾियूं था आरएनए यानी राइबो न्यूक्लिक एसिड। राइबो न्यूक्लिक एसिड में छा थींदो आहे त जेका शुगर आहे, जेका 5 कार्बननि वारी शुगर आहे पेंटोज़, उन में छा हूंदो आहे त 2 OH जा ग्रुप मौजूदु हूंदा आहिनि। पर जेकॾहिं वरी ईअं थिए थो त अहिड़ो पॉलीमर ॿियो साॻिए न्यूक्लियोटाइड ॾांहुं तयारु थिए थो ऐं साॻिए ई तरीक़े सां उन में शुगर ऐं फास्फेट जो ग्रुप बि अटैच थियल आहे, नाइट्रोजिनस बेस बि अटैच थियल आहे। सिर्फ़ु छा थींदो त हिन स्ट्रैंड खे, हिन धागे खे ऐं ॿिए धागे खे हाइड्रोजन बॉन्डिंग पाण में मिलाईंदी। हाणे हाइड्रोजन बॉन्डिंग जॾहिं पाण खे हिननि ॿिन्ही खे मिलायो पाण में त हाणे हे डबल स्ट्रैंड थी वियो। हाणे हिन में डबल हेलिक्स स्ट्रक्चर अची वई जीअं हिते ॾेखारियल आहे त अहिड़े क़िस्म जी वरी बनावट खे जंहिंमें 2 धागा हुजनि ऐं ॿिन्ही पासनि खां वरी तव्हांखे हुननि जो जेको बैकबोन आहे उहो शुगर ऐं फास्फेट ग्रुपनि जो मिले थो, त इन क़िस्म जी बनावट खे असां चऊं था डीएनए
ही डीऑक्सी राइबोन्यूक्लिक एसिड आहे, यानी ही वरी ॿियो हिकिड़ो असांजो न्यूक्लिक एसिड थी वियो जेको न्यूक्लियोटाइड्स जे अहिड़े क़िस्म जी बनावट मां ठहियल आहे त उनखे असीं नालो ॾिनोसीं डीऑक्सी राइबोन्यूक्लिक एसिड। हाणे डीऑक्सी असां इन लाइ था चऊं छो त ही जेका हिते ओ हुई इहा हितां हाणे ॾिसो त निकिरी वई आहे, हिते सिर्फ़ु एच आहे। डीऑक्सी राइबोन्यूक्लिक एसिड जॾहिं ही ॿई पाण में मिलंदा त ही जेका हिकिड़ी जेका ओ आहे ऑक्सीजन उहा रिमूव थी वेंदी आहे। ॿिनि क़िस्मनि जा इहे असां वटि न्यूक्लिक एसिड तयारु थींदा न्यूक्लियोटाइड जॾहिं पाण में मिली करे पॉलीमर ठाहींदा आहिनि त। सवाल नंबर 5 आहे, हाउ कैन यू जस्टिफाई द डेफिशिएंसी ऑफ डिफरेंट टाइप्स ऑफ विटामिन्स कॉजेस डिजीज इन ह्यूमन बीइंग्स। तव्हां इहो कीअं साबित कंदा त विटामिन जी खोट इंसाननि में बीमारी पैदा कंदी आहे? We know that vitamins are necessary for the normal growth and functioning of the organs. असांखे इहो मालूम आहे त विटामिन्स जेके आहिनि उहे असांजे जिस्म जे मुख़्तलिफ़ उज़वनि जी वाध वीज ऐं उन्हनि जे नॉर्मल फंक्शनिंग जे लाइ ज़रूरी हूंदियूं आहिनि। So if we are deprived of vitamins, we will obviously suffer the problems in normal functioning and growth of the related organs. इन जे करे विटामिन जी जो खोट थी पवे त जन उज़वनि जे कमकार लाइ उहे ज़रूरी आहिनि, उन्हनि जे कमकार में मसइला पैदा थींदा। जन उज़वनि जी ग्रोथ लाइ उहे ज़रूरी आहिनि त उन्हनि जी ग्रोथ में मसइला पैदा थींदा। मिसाल जे तौर ते असां वटि विटामिन ए आहे। हाणे विटामिन ए जी अहमियत इहा आहे त असांजे विजुअल पिगमेंट्स वग़ैरह खे हेल्प कंदी आहे, अखियुनि खे ऐं स्किन वग़ैरह जी उन हेल्थ लाइ ज़रूरी हूंदी आहे। उनजी डेफिशिएंसी जेकॾहिं थी वई त नाइट ब्लाइंडनेस जेका आहे उहा पैदा थींदी, शबकोरी यानी राति जो ॾिसणु शयुनि खे ॾिसण में मसइलो पैदा थींदो ऐं ज़ीरोप्थेल्मिया काज़ थींदो, यानी जेके असांजा टीयर ग्लैंड्स आहिनि, ॻोड़नि वारा गुदूद आहिनि, उहे फंक्शन करणु जेके आहिनि बंदि करे वेंदा ऐं खल जेका आहे चमड़ी असांजी उहा ख़ुश्क थी वेंदी। विटामिन बी कॉम्प्लेक्स असांजे नर्व्स ऐं स्किन जी फंक्शनिंग ऐं ग्रोथ लाइ ज़रूरी हूंदो आहे। हाणे जेकॾहिं विटामिन बी जी खोट आहे त बेरी जहिड़ी बीमारी पैदा थींदी जेका असांजी नर्व्स में सोज पैदा कंदी आहे ऐं हार्ट फेल्यूअर काज़ कराए सघे थी। डर्मेटाइटिस थी सघे थो, यानी असांजी स्किन ते ख़ारिश सोज पैदा थी वेंदी ऐं वार जेके आहिनि उहे छणणु लॻंदा, ज़बान जेका आहे चप आहिनि उहे असांजा जेके आहिनि सोज जो शिकार थींदा, असांजी अखियुनि में ख़ारिश या सड़ण जहिड़ियूं फीलिंग्स पैदा थींदियूं आहिनि। ईअं विटामिन सी आहे जेका असांजे ज़ख़्मनि खे भरिजण में मदद कंदी आहे ऐं असांजे महारनि मां रत वग़ैरह जेका निकिरंदी आहे उनखे पिणु उहा प्रिवेंट कंदी आहे। जेकॾहिं विटामिन सी जी जिस्म में खोट आहे त स्कर्वी जहिड़ो डिसऑर्डर पैदा थींदो ऐं स्कर्वी छा आहे, असांजे महारनि खे ऐं असांजे जेको ज़ख़्म आहिनि उन्हनि खे ज़ख़्मनि खे खोले रखंदो आहे ऐं असांजी महारनि मंझि सोज पैदा थींदी आहे, रत वग़ैरह वही सघे थी। विटामिन डी असांजे हॾनि ऐं ॾंदनि जे लाइ ज़रूरी हूंदी आहे, उहे मज़बूत थींदा आहिनि। जेकॾहिं विटामिन डी जी खोट आहे त हॾा जेके आहिनि उहे सॉफ्ट थी वेंदा आहिनि, कमज़ोर पैदा थींदा आहिनि, ॿारनि मंझि रिकेट्स जहिड़ी बीमारी पैदा थी सघे थी। विटामिन ई आहे जंहिंजो कमु आहे त असांजे जीव गर्डे जी जेका झली आहे उन जी मेंटेनेंस में अहम किरदारु अदा कंदी आहे ऐं रिप्रोडक्टिव सिस्टम जी फंक्शनिंग जो प्रॉपर किरदारु विटामिन ई जे करे हूंदो आहे। हाणे जेकॾहिं विटामिन ई जी खोट आहे त स्टर्डिटी यानी इनफर्टिलिटी, ॿार पैदा न करण जी बीमारी पैदा थी सघे थी, या वरी हीमोलाइसिस थी सघे थो, जीव गर्डे जी झली जो मेंटेन न रहंदी त आरबीसी जेके आहिनि रेड ब्लड सेल्स उहे टुटणु लॻंदा आहिनि। विटामिन के असांजे रत खे ॼमाइण में किरदारु अदा कंदी आहे। विटामिन के जी जो खोट हूंदी त हेमरेज थी सघे थो, यानी ब्लड जेको आहे ॼमण में उहो तमामु घणो टाइम वठंदो आहे, रत पतलो हूंदो त उहो वहंदो रहंदो आहे। सवाल नंबर 5 सां गॾु असांजो सेक्शन सी डिटेल्ड क्वेश्चन्स पुॼाणी ते पहुचे थो। वरी हाज़िर थींदासीं नए वीडियो लेक्चर सां गॾु, तेसिताईं ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन स्कूल।